सेनेट की खाली थियल 6 सीटन ते नंढी चूंड में पीपल्स पार्टी जा 4 सेनेटर कामयाब। एक सीट नून लीग ऐं एक JUI जे हिस्से में आई। इस्लामाबाद में सेनेट के खाली सीट ते नंढी चूंड में पीपल्स पार्टी के यूसुफ रज़ा गेलानी 204 वोट खणी मैदान मारे वरितो। मुखालिफ उम्मीदवार इलियास मेहरबान के 88 वोट मिलिया। सिंध के 2 सीटन ते पीपल्स पार्टी जो सैफुल्ला धारेचो 58 ऐं असलम अबड़ो 57 वोट खणी कामयाब। आज़ाद उम्मीदवार नज़ीरुल्लाह के 4 ऐं शाज़िया सुहेल के 2 वोट मिलिया। बलोचिस्तान के 3 खाली सीटन ते पीपल्स पार्टी जो अब्दुल कुदूस बिजन जो 23, नून लीग जो मेंबर मीर दोस्तन डोमकी 17 ऐं JUI फेस जो अब्दुल शकूर 16 वोट खणी कामयाबी माणे वरिती। साहब उन्होंने अपॉइंट किए, वो वापडा के चेयरमैन रह चुके हैं। उन्होंने एक किताब लिखी है एक कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट के ऊपर, एक ऐसा प्रोजेक्ट जिसको 3 सूबों की असेंबलियां रिजेक्ट कर चुकी हैं, और इस शख्स ने उस कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट की हिमायत में, क्या नाम है उस प्रोजेक्ट? कालाबाग डैम भाई, मतलब मैं कोई छुपा नहीं रहा, जफर महमूद नाम है बंदे का, मियां शहबाज शरीफ साहब ने ऑर्डर किया है। मतलब नाम मुझसे पूछेंगे तो सब बताऊंगा आपको। तो ये इस पे शदीद एहतजाज सिंध हुकूमत का है, किसी भी सूरत हमें काबिल कबूल नहीं है। सिंध के सख्त एहतजाज बाद वफाकी हुकूमत इरसा के मुकर्रर कयल तकरारी चेयरमैन जफर महमूद की मुकर्ररी वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु सुबुह वॾे वज़ीर मुराद अली शाह सां फोन ते राब्तो करे जफर महमूद की मुकर्ररी वापस वठण की ख़ातिरी कराई हुई। मुराद अली शाह चयो त इरसा चेयरमैन की मुकर्ररी इरसा एक्ट तहत थियण घुर्जे। तकरारी शख्स या कालाबाग डैम के हामी शख्स के इरसा चेयरमैन तौर कबूल न कयो वेंदो। वज़ीर आज़म जो राब्तो थियो आहे ऐं चीफ मिनिस्टर साहब खां यकीन ॾियारियो आहे त हिनखे सस्पेंड था कयूं। ऐं हुनखे ईअं थो ॾिसां त वाटर अकार्ड जी बनकरी आहे, जेको बि कानून मुताबिक़ आहे उन हिसाब सां सिंध जे हक़नि ते कोई बि सौदेबाज़ी न कई वेंदी। ऐं इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻु में बि सिंध जी ॻाल्हि कई आहे ऐं कानून जे आइन जे मुताबिक़ ॻाल्हि कई आहे। हाणे बि उहा ई ॻाल्हि कंदासीं। इरसा जे लिहाज़ खां ॻाल्हि आहे इरसा एक्ट में, उनमें इहो मुनासिब आहे या न, मां सम्झां थो असेंबली खे हिन ते गौर फिक्र करणु खपे। बाक़ी हुकूमत न ठाहिण चाहे कालाबाग डैम, तो कोई हामी हुजे या न हुजे कोई फर्क कोन पवंदो आहे। सिंध असेंबली के मेंबर्स भी कालाबाग डैम के हामी कामोरे जफर महमूद के इरसा चेयरमैन तौर मुकर्ररी की मुखालफत करे छड़ी। MPS चयो आहे त पीपल्स पार्टी सदाई सिंध के हकन जो तहफ़ुज़ कयो आहे, अॻिते भी कंदा रहंदासीं। सिंध के मफ़ादन के अबतड़ को भी फैसलो कबूल न कंदासीं। पेशावर हाई कोर्ट मखसूस सीटन बाबत सुन्नी इतिहाद काउंसिल की दरख्वास्त रद्द करे छड़ी। पेशावर हाई कोर्ट की 5 रुकनी बेंच वकीलन जा दलील मुकम्मल थियण बाद फैसलो बुधायो। अदालत मुतफ़िका तौर ते मखसूस सीटन बाबत दरख्वास्त रद्द करण वारो फैसलो बुधायो। इलेक्शन कमीशन सेनेट के 48 सीटन ते चूंडन जो शेड्यूल जारी करे छडियो। सेनेट के 29 जनरल ऐं 8 मखसूस सीटन ते चूंड 2 अप्रैल ते थींदी। सिंध ऐं पंजाब के 12-12, KP ऐं बलोचिस्तान के 11-11 सीटन ते पोलिंग थींदी। सेनेट चूंड लाइ नामज़दगी कागज़ 15 ऐं 16 मार्च ते जमा कराए सघिबा। वफाकी हुकूमत IMF के तरजीह नुक़्तन ते अमल करण की ख़ातिरी कराए छड़ी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब की सरबराही में वफ़द IMF के अमलदारन से मुलाकात करे मुआहदे ते थियल अमल दरामद बाबत आगाह कयो। ज़रियन मूजिब FBR टैक्सेस में वाध वारी हिकमत अमली बाबत IMF वफ़द के आगाही ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीनी हम मनसब के ख़त मुबारकबाद जो पैगाम मोकिलण ते संदसि थोरा मञा।
आसिफ ज़रदारी चयो त पाकिस्तान ऐं चीन रुगो दोस्त न पर भाइर मुल्क आहिनि। तारीख़ पाकिस्तान ऐं चीन खे मुनफ़रिद रिश्ते में जोड़े रखियो आहे। चीन दोस्ती वारा लाॻापा मज़बूत बणाइण लाइ पुरज़म आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई बानी सां जेल में मुलाक़ातुनि लाइ मैकेनिज़म जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत अटियाला जेल जे अख़्तियारनि ऐं पीटीआई बानी जे वकीलनि खे मुलाक़ात लाइ गॾिजी मैकेनिज़म जोड़ण जी हिदायत कंदे चयो त अॼु अदालत खे आगाही बि ॾिनी वञे। मुल्क जे कुझनि इदारनि खे मोबाइल फोन जी रिकॉर्डिंग सिस्टम ताईं रसाई हासिल आहे। टेलीकॉम ऑपरेटर्स जो इस्लामाबाद हाई कोर्ट में इंकशाफ। ऑडियो लीक्स केस में जवाब जमा कराईंदे टेलीकॉम ऑपरेटर्स चयो आहे त असां पीटीए खे रसाई ॾींदा आहियूं। इदारनि खे रसाई ॾियण बाबति फ़ैसिलो पीटीए कंदी आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में विनफील्ड ऐं फ्लैगशिप ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस जी ॿुधणी हसन ऐं हुसैन नवाज़ अदालत में पेश। अदालत हसन ऐं हुसैन नवाज़ जा दाइमी गिरफ़्तारी वारंट रद्द करे छॾिया। अदालत पारां 50,000 रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर। इश्तिहारी हुअण वारो स्टेटस बि ख़तम। सिंध जो अमन तबाह। 30 खां वधीक मुक़विन खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम। शहरनि राति जे वक़्तु रोडनि ते सफ़र करण बि छॾे ॾिनो। कश्मीर जैकाबाद शिकारपुर ऐं घोटकी मां अगवा थियल 30 खां वधीक मुक़वी बाज़ियाब न थिया। वारिस परेशान। कश्मीर मां 3 ॾींहं अॻु अगवा थियल 3 पोरियतुनि जे वारसनि जो संदन बाज़ियाबी लाइ मुज़ाहिरो ऐं धरणो। रमज़ान जे भलारे महीने में बि सहरी ऐं अफ़तारी वक़्तु केस बंदि हुजण मामूल बणिजी वियो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे अक्सर इलाइक़नि में सहरी वक़्तु बिजली तोड़े गैस बंदि थियण सबबि रोज़ेदार सख़्त परेशान रहिया। हुकूमत खां सहरी ऐं अफ़तारी वक़्तु लोड शेडिंग ख़तम कराइण जो मुतालबो। घोटकी मां 1.5 महीनो अॻु अगवा थियल ऋतिक कुमार खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि धाड़ियल मुक़वी ऋतिक कुमार खे हिक जाइ खां ॿी जाइ ते मुंतक़िल करे रहिया हुआ त मुक़ाबिलो थियो। ऋतिक कुमार 70 लख ऐं 2 राडो घड़ियूं ॾेई बाज़ियाब थियो आहे। इलाइक़े में भुंग भरण जा चौबोल। कराची जे इलाइक़े नाज़माबाद मां मुबैना तौर गुम थियल मासूम भाउ ऐं भेण अदालत में पेश। ॿिन्ही ॿारनि अगवा वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। मर्ज़ी मूजिबि घरां निकिरी वञण जो एतिराफ़ी बयान अदालत में ॾेई छॾियो। अदालत ॿारनि जे बयान बाद खेनि मासी सां गॾु वञण जी इजाज़त ॾेई छॾी।